हिकदम तव्हांखे ख़बर आहे असांजे एसके टीवी चैनल सां देश विदेश जे घणे लखे माण्हू जुड़ियल आहिनि। अगरि तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त हेठि ॾिनल नंबर खे सेव कयो ऐं टेक्स्ट मैसेज कयो। तव्हां इन लिंक सां सदाईं जुड़िया रहंदा ऐं एसके टीवी चैनल जा सिंधी मूवीज़ ॾिसंदा रहंदा। जीअं त डिंपल चयो कि हेठि ॾिनल नंबर खे सेव कयो ऐं टेक्स्ट कयो त तव्हां हिन एसके टीवी चैनल सां जुड़िया रहंदा ऐं हिन जा प्रोग्राम ॾिसंदा रहंदा। जय झूलेलाल। एसके टीवी में श्री महेश आहूजा जो स्वागत है। जय झूलेलाल। मां महेश पी आहूजा, राष्ट्रीय सिंधी समाज वाइस प्रेसिडेंट गुजरात इन दौरे ते पुॻो आहियां। मां भेण कुकराणी जो शुभ चिंतक, असांजा बहादुर सिपाही भेण कुकरे जा हिन वीडियो मार्फत तव्हांजो मां स्वागत थो कयां। 31 मार्च जेको चेटी चंड अहमदाबाद में थी रहियो आहे, उन जा आयोजक सर्व सिंधी समाज खे मां हथ जोड़े निमाणी विनती करे रहियो आहियां। अॼु राति जो 8:30 लॻे तारीख़ 22 मार्च 25 जो गणेश पार्टी प्लॉट माया सिनेमा जे साम्हूं अहमदाबाद, तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे हिकु निमाणी अपील कई थी वञे, अचो हिन सिंधी यज्ञ में शामिल थियो ऐं पंहिंजा वीचार प्रकट करे अहमदाबाद में असां पंहिंजो प्रोग्राम सिंधी जहान खे कीअं अॻियां वधायूं, कहिड़ी तारीख़ कीअं शोभा यात्रा कयूं ऐं स्नेह मिलन भोजन भेण कुकराणी तरफ़ां तव्हांखे निमंत्रण ॾिनो वञे। मां स्वागत थो कयां मोहन लखवाणी जो, मां स्वागत थो कयां जितेंद्र जेठाणी जो, मां स्वागत थो कयां प्रकाश रामचंद्रनी जो, मां स्वागत थो कयां दादा वरदाणी साहब जो, मां स्वागत थो कयां मुकेश सचदेव जो, मां स्वागत थो कयां डॉक्टर लाल तताणी, असांजा श्याम रोहरा जी जेके अहमदाबाद टीम जा आहिनि, मां स्वागत थो कयां रीतू भाटिया जो जेके असांजा मेंबर आहिनि। अचो हिन यज्ञ में पाण शामिल थियूं ऐं राष्ट्रीय सिंधी समाज पूरो सपोर्ट भेण कुकराणी खे करे। ऐं जीअं भेण कुकराणी चई रही आहिनि या कुकराणी फैमिली चई रही आहे, उन जे हिसाब सां असां शोभा यात्रा अहिड़ी कयूं जीअं विश्व में असांजो अहमदाबाद सर्व सिंधी समाज जो नालो थिए। अहिड़ी मुंहिंजी सोच। जय झूलेलाल, जय रामापीर। मां महेश पी आहूजा तव्हां सां गॾु आहियां। धन्यवाद।